जी नाज़रीन, उबावड़ो में ख़बर आहे तो उबावड़ो जी एलायंस शुगर मिल जे मेन गेट अॻियां आबादगारनि जो पेमेंट न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। शहबाज जूणो, मामा रजब चाचड़, अफ़ज़ल भुट्टो, अली नवाज़ ऐं प्यारो अलमाणी जी अॻवानी में आबादगारनि एहतजाज कंदे चयो त 3 महीननि खां असांजी पेमेंट रुकियल आहे। असां पहिरें मिल खे कमंद ॾेई चुका आहियूं, मगर 3 महीना थी चुका आहिनि, असांखे हिन वक़्त ताईं पेमेंट न मिली सघी आहे। हिननि चयो त पैसा मिलण जे आसरे असांजी कणिक सुकी रही आहे, असां कणिक खे भाण न ॾेई सघिया आहियूं। हिननि चयो त सिंध जे आबादगारनि खे पैसा न मिली रहिया आहिनि, जॾहिं त पंजाब जे आबादगारनि खे फी ट्राली ते कैश पैसा ॾिना पिया वञनि, जॾहिं त केन मैनेजर राव अफ़ज़ल ऐं सर्कल अमलो मिली ब्रोकरनि जे हथां सिंध जे आबादगारनि खे 5 रुपया घटि ते कमंद विकिरो कराए रहिया आहिनि, जेको आबादगारनि सां निसोरो नाहक आहे। वधीक आबादगारनि खां ॿुधूं था उन्हनि जो बयान। सुबुह जो अचनि था 1-2 बजे ताईं पंहिंजो धक्का खाई करे मोटी वञनि था। रोज़ हिननि खे आसिरो ॾिनो वञे थो। अॼु या सुभाणे मिल वारनि छा कयो आहे, लोकल जेका असांजा सर्किल जा इंचार्ज आहिनि उहे पाण एजेंट थी विया आहिनि। उहे चवनि था साईं डायरेक्ट तव्हां गनो न मोकिलो, हिते जेके असांजा लोकल असांजा ज़िमीदार आहिनि उन्हनि खे चवनि था तव्हां पंहिंजो गन्नो जेको आहे ब्रोकर जे खाते में मोकिलो, तव्हांखे 5 रुपया रेट घटि तव्हांखे कैश पेमेंट कई वेंदी। असां हिन मीडिया जे तरफ़ सां मोहतरम जनाब साईं असांजो चीफ मिनिस्टर सिंध साईं मुराद अली शाह, असांजो ज़राअत जो वज़ीर मंज़ूर अहमद बसाण, डिप्टी कमिश्नर सखर, एसी उबाड़ो खे अर्ज़ु कयूं था त ख़ुदारा हिन ग़रीबनि जो मज़लूमनि जो आवाज़ु ॿुधो ऐं हिननि खे हिन शुगर मिल माफ़िया जेकी असांजे हिते बीमारी, बदहाली ऐं हेपाटाइटिस बी, सी ऐं जेके असांजे लोकल माण्हुनि सां ज़ुल्म कनि था, वेतर ही जेको आहे असांजे पंहिंजो कमत वठी करे 2-2 महीना रुलाइनि था ऐं जेके पंजाब जूं गाॾियूं अचनि थियूं उन्हनि खे रातो राति नट कैश पैसा ॾियनि था ऐं जंहिंजे घर में मिल आहे, जेके असांजी लोकल आबादगार आहे उन्हनि खे जेको आहे हिकु न पीड़ियो वञे थो। ऐं ख़ुदारा असां पंहिंजे वसवारनि खां इहो वरी मुतालबो कंदासीं त हिननि हारियुनि ते आबादगारनि ते ख़ुदारा महिरबानी करे राम कयो। असांखे 1 महीनो थी वियो आहे, असां हिते 4-5 ट्रालियूं आयूं आहिनि, कोई तारीख़ कोन्हे का, कोई शेड्यूल कोन्हे को। गनो ॾियूं था, गनो चवनि था तव्हां ब्रोकर जे खाते में ॾियो, बाक़ी इहे 6 तारीख़ ॿुधाइनि था, सिर्फ़ु तारीख़ जो नालो ॿुधाइनि था, पर मिलियो अॼु ताईं कंहिंखे न आहे। ज़िमीदार अचनि था सुबुह जो, अॼु त असां वटि तेल को डीसी को एसी वट प्यारो खान अलमाणी जी दादा इनके 2 महीना थिया आहिनि। मां कमंद ॾिनो आहे, असांजो फसल सुकंदो पियो आहे, कमंद खाद मूंखे वठणी आहे साईं। असां दलीली थियूं अची अॼु सुबुह ॾिनो आहे पैसा, असां वञूं कान्हे, परेशान। असांजा नंढड़ा ॿार उन्हनि खे पालूं, असां पेट पालूं, खाद ॾियणी आहे असांखे, छा करूं असां साईं? असां दलील ब्रोकर जे खाते में वञो, ब्रोकर जेको आहे अच्छा छा चवनि था, ब्रोकर जे खाते में वञो, उहो 4 रुपया वठे थो ऐं सर्किल वारा बि 4 रुपया वठंदा। अच्छा इहे बि ॿुधण में अचे पियो त हिन जो को ब्रोकर आहे पठान? हा, न पंजाबी आहे, अमरपुर नालो अथसि। अच्छा उहो जेको आहे त अलफता टाउन में वेठो आहे, उन ते जेको आहे सर्किल वारा बि उन्हनि जो कमु करनि था। प्लस में असांखे चवनि था उनजे खाते वञो ऐं उहो ब्लैकमेल करे थो, उहो बि पैसा कोन थो ॾेवे। ऐं हे मिलरनि ॾे मुंहिंजा 5 करोड़ आहिनि, उहो चवनि था त हाली पैसा कोन्हे, ब्रोकर ते वञो ऐं ब्रोकर सर्किल वारा परेशान टोटल गनो ब्रोकर वठंदा पिया आहिनि। सर्किल वारा बि उन्हनि जो कमु करनि था। बिल्कुलु सर्किल वारा उहो बि कमु साईं उहे त मुलाज़िम आहिनि उन्हनि जा, जेको उहे त तालुक कहिड़ो ज़िमीदार सां तालुक आहे न। ज़िमीदार खे पेमेंट थिए न थिए, ज़िमीदार खे पेमेंट थींदी, ज़िमीदार अॻिते वरी ख़ुशहाल थींदो आहे, गनो मिल खे ॾींदा। त हाणे तव्हां इहे कंदा त अॻिते गनो कीअं ज़िमीदार रहंदो, गनो पोखींदो गनो? साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो अलियन वारा आहे। 2 तारीख़ ते कमांड मुंहिंजो आयल आहे। हिननि जेको आहे रुलाए 13 तारीख़ 15 तारीख़ ताईं पैसा हलाया आहिनि, 2 तारीख़ वारे जा पैसा नथा ॾियनि। अच्छा असांजा 20 ट्रालियूं आयूं आहिनि, रुपयो हिकिड़ो कोन ॾिनो थाने, हिकिड़ी ट्राली कोन ॾिनी थाने। 29 तारीख़ों वठी अॼु ताईं असांखे पैसो रुपयो न मिलियो आहे। ख़ुदा करण हिननि खे चओ त असांखे पंहिंजा पैसा ॾियनि, कोई वज़ीर कोई हद में रहनि पंहिंजी में, असांखे पैसा मोहम्मद अफ़ज़ल भुट्टो आहे। मां 11 महीने जी 27 तारीख़ ते 13 ट्रालियूं कमांड जूं खटियूं आहे। केन ऑफिस अचां थो, केन ऑफिसर जेको आहे मोहम्मद अफ़ज़ल राहू साहब,
रोज़ असांखे दिलासा ॾिए थो, फराड करे थो। ही ब्रोकरनि को गनो वठी रहिया आहिनि। असां परेशान आहियूं। मज़दूरनि कंहिंजे ताईं कटाई जा पैसा न ॾिना आहियूं। मज़दूरनि वटि अटो न आहे, उहे परेशान आहिनि, असांजे घर वेठा आहिनि। अॼु असां ईअं चइजे त हिते जेका मक़ामी मतिलबु जेका ऑफिसर आहिनि इन्हनि जा उहे रखियल आहिनि। मेन ऑफिसर मोहम्मद अफजल राउत साहब जेको सभिनि माण्हुनि खे परेशान कयो आहे, उहो ऑफिस न आहे। हाणे उहा ऑफिस ख़ाली आहे। सभई असां परेशान आहियूं। कंहिंखे पैसा नथो ॾे। सभई ब्रोकरी ते कमान ख़रीद करे रहिया आहिनि। असां ज़मीनदार परेशान आहियूं। अॼु को असां हिन मिल खे असां आराम मिल खे वाइदो करूं था, कमान कॾहिं बि न ॾींदासीं।